सिंध अंदर क़रोना विघे वधीक 15 मरीज़ फौत थी विया आहिनि। फौती मरीज़नि जो अंग वधी 4869 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान क़रोना जा वधीक 1248 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सैयद मुराद अली शाह वधीक चयो आहे त हिन वक़्तु पिरगणे में 3,04,554 क़रोना केस रिपोर्ट थी चुका आहिनि, जिन मां क़रोना सां जंग जोटींदे 908 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियल मरीज़नि जो अंग 2,79,188 थी वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो आहे त हिन वक़्तु 20,497 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 826 मरीज़नि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त 63 मरीज़नि खे वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। हुन चयो त कराची में 565, हैदराबाद में 206, सखर में 76, कश्मीर में क़रोना जा 57 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। वज़ीर आज़म सिंध मूजिबि दादू में 39, मटियारी में 35, सिजावल में 30, मीरपुर ख़ास में ऐं शिकारपुर में 27 केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन चयो त नवाबशाह में 23, जेकमाबाद में 22, खैरपुर ऐं टंडो लहयार में 21, टंडो मोहम्मद ख़ान में 18, जॾहिं त बदीन ऐं जामशोरो में 15 कोविड-19 जा केस साम्हूं आया आहिनि। उन खां सवाइ घोटकी में 12, लाड़काणो में 4, सांगड़ में 3, नौशरो फिरोज़ ऐं उमरकोट में 1 केस रिपोर्ट थियो आहे।